नाज़र साईं अवां खां घणो ई परे रहियो आहे। हाणे खणी खेसि माफ़ कयो ऐं घुराए वठोसि। वो असां खां पाण परे थी विया। असां हुनखे कॾहिं बि पाण खां हार कोन कयो। असां वीचारियो पिया त हू नाहिल नौकरनि जी साज़िशनि खां बचे ऐं पासे रहे, पर हू असांखे सम्झे ई कुझु कोन थो। बाबा साईं तव्हांजी त ख़बर ई नथी पए। कहिड़ी ख़बर नथी पए? असां त हुनखे पाण घुरायो, पर हू नथो अचणु चाहे। तॾहिं असांजो करो ॾो। बाबा साईं हिकु भेरो वलियत खे घुरायो, इहा असांजी ख़्वाहिश आहे। हुनखे हाणे पाण खे अचणु घुरिजे। पर तव्हांखे भाउ जो एतिरो फिक्र छो आहे? सरकार माशाल्लाह तव्हां हयात आहियो। असीं चाहियूं था त तव्हां पंहिंजी हयातीअ में सभु मामला तय कयो वञे। वज़ीर कादर मोहम्मद ख़ान हिननि खे ॿुधाए छॾ त असां जो कुझु बि कया हिननि खे ॿुधाए छॾ त साज़िशी अदालत खां पासो करे साज़िश विधाए छॾ। बादशाही जो ख़ैर ॿुधायो सरकार। सभिनी पंहिंजो बेरार हुयो, दिलि जो दिलि सां जहिड़ो तकरार हुयो। असांखे सम्झ में नथो अचे तो हुकम कंदासीं। दिलि जे कैफ़ियतुनि जी वाक़ुफ़ आहे अलाए न। वो असांजी तड़प महसूस करे सघंदी अलाए न। ग्रह जी ॿाहिरि जो सेक संदसि वजूद खे महसूस थींदो अलाए न। सरकार को हुस्न हवा खां परे वियो आहे। तव्हां जहिड़े हसीन शहज़ादे लाइ त परियूं बि आतियूं आहिनि। इहा लाहौरी छोकिरी न ईअं न। असीं हुन लाइ तुर्श लहजो कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदासीं। तोखे कहिड़ी ख़बर त हुनखे ॾिसण ई त बराबरि आहे। हुनजी कारीअ जड़नि वारनि में शिकार थियण असां पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झूं था। ऐं उहो जॾहिं असांजे वेझ वेंदी आहे सम्झ त असांजा सभु सवाब थी वेंदा आहिनि। सरकार गुस्ताखी माफ़ कई वञे सरकार। जॾहिं को से इक़बाल बेगम जे जलो बीठो आहे असां लाइ बि सभु कैफ़ियत का माना नथी लॻंदी, का माना न। हाणे असांखे काई ख़बर न तव्हां त कावड़ चाहे ख़ुशी चाहे बस रुगो इक़बाल बेगम खे बसण लाइ मलूल आहियूं। अॼु दिलि चढ़ थी तो हाणे इक़बाल बेगम न सिर्फ़ु असांजी बाली असांजी बाली। छो ये को लगे जड़ तो हक़ न असांजी ज़िंदगी आहे। अंदर में सिरहन जहिड़ी ख़ामोशी आहे ऐं जेकॾहिं सिरहन में हवा जो शोर थिए थो त भाया थो इहा तुंहिंजी यादि आहे। मूंखे ॼाण नाहे त इक़बाल मूंखे यादि कंदी हूंदी। ईअं संदसि सीने में तड़प हूंदी जलंदी जीअं असांजो जुस्सो पियो जले। असांजी ख़्वाहिश आहे त असीं जल्दी पहुचे आवाज़ ज़रूर
सरकार वरी जी तबियत में कलाल है इम्कान है तो असांखे घुराए वठो पर एक बार जेको असां जेको वाइदो कयो हो त असां लाहौर ईंदासीं भले ते अॼु बि कयो आहियूं खैर न त ही ना थी ज़रूर वाह लगे वो तीर निशाने से लगी चुको है तो शिकार हर तरफ पाई अन्याय ये तो लगे जहाँ दिल से हद न राम जी गुंजाइश की दुनिया में कतई न रहम न मुझे प्यारी भेण जेकॾहिं तो रहम कयो ईअं जे नाते में ॻंढिजी वई त पोइ हीअ जेका तुंहिंजे हुस्न जी दौलत आहे ऐं इन दौलत सां पाण अमीर ऐं मीर फ़क़ीर थी सघे थो इहा त पंहिंजो मन की पंहिंजी त हड़ वई इन करे रहम असुली पर अञा बि तड़पाई मां त चवां थो हितकाई जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि हितकाई तड़पाई हथ लिखे त कुझु प्रोग्राम जे सिलसिले में तूं लखनऊ ऐं उतां जे नवाबनि जे महफ़िल में तोखे ॻाइणो आहे महफ़िल खे सजाइणो तड़पाई पोइ ॾिस त मीर जीअं ई ख़ैरपो रियासत जो बादशाह थींदो त पंहिंजो हाल कीअं हुकुम त वरी बि पंहिंजो ई अमन जेकॾहिं तो जहिड़ियूं बतीअर ॿियूं बि पैदा करे हा त जेकर कला कई 52 फुट पाण त लाहौर में अमीर तरीन माण्हू जो ऐं उन्हनि रियासतुनि ते बि पंहिंजो ई हुकुम हले मंदी असीं चाहियूं था त तव्हां असांखे मीराबाई ॿुधायो जेको हुकुम सरकार जो असीं तव्हां सां गॾु हिन साल ते संगत बि कंदासीं इहा मूं बदनसीब लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे सब सुख छोड़ा अब मोहे क्यों तरसाया